लतीफ़ साईं खां पोइ 200 सालनि जो हिकिड़ो वॾो गैप आहे जेको अयाज़ आयो ऐं अयाज़ अची उहा जेको ख़ाल हो उहो भरियो ऐं जदीद सिंधी शाइरीअ खे अयाज़ नवां रस्ता ऐं रंग ॾिना। ऐं उन खां पोइ जेकॾहिं के माण्हू पंहिंजो रस्तो ठाहियो उहो आकाश अंसारी हो। ऐं इहो कमाल जी ॻाल्हि इहा आहे त हेॾे सारे शाह लतीफ़ जे हूंदे ऐं हेॾे सारे अयाज़ जे हूंदे पंहिंजे असलूब सां उहा लाड़ जी पुराणी रिवायत जेका फोक रिवायत हुई उन आकाश खे इहो कमु ॾिनो त आकाश जी ॿोली चस वारी ऐं रसीली थी ऐं आकाश जी जेका शाइरीअ में जेके रंग आया ॿोलीअ जा हुस्नाकी आई इज़हार जी पुख़्तगी जेका हुन में पैदा थी ऐं सम्झां थो त इहो सॼियूं शयूं मिली जुली उन आकाश अंसारीअ खे ठाहियो। For more details, visit our YouTube channel, Sindh Literature Festival.